अस्सलामुअलैकुम नाज़रीन। 8 फरवरी ते इलेक्शन जे ऐलान खां पोइ ज़िले घोटकी में सियासी गर्मा गर्मी जेकी आहे शुरू थी वई आहे। दिसंबर जी सर्द मौसम में सियासी मैदान जेको आहे उहो उनमें गर्मा गर्मी लॻी पई आहे। PS 18 ऐं PS 19 जेको आहे उन बाबति हिन वक़्त ताईं जेको आहे इहो फ़ैसिलो न थी सघियो आहे त कहिड़े उमेदवार खे जेको आहे कन्फर्म टिकट मिली आहे। सो हिन वक़्तु सोशल मीडिया ते PS 18 जा जेके उमेदवार आहिनि उन्हनि ॿिन्हिनि जा हिमायतनि पारां मुख़्तलिफ़ पोस्टूं जेको आहे हर रोज़ नयूं साम्हूं अची रहियूं आहिनि। PS 18 ते PTI छॾे पीपुल्स पार्टी में नई शामिलियत कंदड़ सरदार शहरयार ख़ान ऐं होॾां जाम महताब ॾेहर जेका आहिनि ॿिन्हिनि जी तरफ़ां टिकट हासिल करण जे लाइ जेको आहे नह चोटी जा ज़ोर लॻाया पिया वञनि ऐं ॿिन्ही उमेदवारनि जे जेका सपोर्टर आहिनि उन्हनि तरफ़ां बि सोशल मीडिया ते जेको आहे उहा पोस्टनि जी गर्मा गर्मी जेकी आहे उहा डेली नज़र अची रही आहे। उनखां पोइ ॻाल्हि कंदासीं PS 19 जी। PS 19 ते पीपुल्स पार्टी हिन वक़्त ताईं जेको आहे उमेदवार जो नालो जेको आहे फाइनल नाहे कयो। बहरहाल हिन वक़्तु जेको पीपुल्स पार्टी जो मज़बूत उमेदवार हुयो उहो अब्दुल बारी ख़ान पिताफ़ी जेको गुज़िरियल इलेक्शन में बि जेको आहे उहो उतां कामयाबु थी आयो। बहरहाल PS 19 ते जेको आहे उनजे मुक़ाबले में हिन वक़्त ताईं जेको पीपुल्स पार्टी में मौजूदु उमेदवार को बि साम्हूं न आयो। बाक़ी जेका उनजे जेका अपोज़िट आहिनि मुख़ालिफ़ उमेदवार आहिनि ॾिसूं था उहे कहिड़ी पार्टी में अचनि था या आज़ाद जेको आहे उहे बि उते उनजो मुक़ाबिलो कनि था त ही बात जी ॻाल्हि आहे। बाक़ी जेका घोटकी जा ॿिया तक आहिनि सो तमामु तकनि ते हिन वक़्तु किथे बि जेको आहे इहो बहस मुबहस नज़र न पई अचे। सिर्फ़ु PS 18 ऐं PS 19 जेको आहे इन ते सूरत हाल जेकी आहे उहा कशिदगी वारी आहे। ऐं हिन वक़्त ताईं आला क़यादत पीपुल्स पार्टी जी आला क़यादत जे तरफ़ां बि को अहिड़ो बयान वज़ाहती जेको या कंहिं उमेदवार बाबति जेको आहे टिकट कन्फर्म हुजण जो को बि अहिड़ो जेको आहे नोटिफिकेशन वग़ैरह जेको आहे उहो जारी नाहे थियो। सो हिन वक़्तु माहौल जेको आहे मौसम दिसंबर जी सर्द मौसम में माहौल तमामु गर्मा गर्म लॻो पियो आहे। ॾिसूं था त इन टिकटनि ते जेका आहिनि उहे कहिड़ा उमेदवार अचनि पिया। सो ही त सोशल मीडिया ऐं हिकु उमेदवारनि जूं जेको आहिनि उहे दाऊं आहिनि। बाक़ी जेको हकमती फाइनल फ़ैसिलो हूंदो उहो त पार्टी जे तरफ़ां हूंदो त ॾिसूं था पार्टी जेकी आहे उहा कहिड़े उमेदवार खे टिकट ॾिए थी। सो जंहिं बि उमेदवार खे टिकट पार्टी तरफ़ां ॾिनी वेंदी त ख़ालफ़त में उमेदवार हूंदो उहो पीपुल्स पार्टी जो जेको हूंदो उनजी मजबूरी थी वेंदी त उहो उनजी सपोर्ट कंदो। बहरहाल हिन वक़्तु जेको माहौल आहे उहो तमामु जेको आहे सम्झ खां ॿाहिरि लॻो पियो आहे। जॾहिं पीपुल्स पार्टी जे इन्हनि उमेदवारनि जा नाला फाइनल करे थी त पोइ ख़बर पए थी त कहिड़े उमेदवार जे तरफ़ां जेको आहे उनजी मुख़ालफ़त साम्हूं अचे थी या हू जेको आहे पार्टी जे हुकुम खे जेको आहे लबेक चवंदे उन उमेदवार जी हिमायत कनि था। बहरहाल हिन वक़्तु जेको माहौल आहे गर्मा गर्मी आहे उहा इंतिहाई शदीद माहौल में लॻी पई आहे। सो ॾिसूं था ईंदड़ नेक्स्ट टाइम में इहा जेकी आहे मालूमात अची वेंदी त पीपुल्स पार्टी जेको PS 18 ऐं PS 19 ते कहिड़े उमेदवार खे सिलेक्ट करे उनखे टिकट जारी करे थी। ही त पार्टी जे फ़ैसिले खां पहिरियों जेकियूं आहिनि उहे ॻाल्हियूं आहिनि जेकियूं उहे हली रहियूं आहिनि उहे अवां ताईं शेयर कयूंसीं। बहरहाल ज़िले घोटकी जा ॿिया जेका तक आहिनि तमामु तकनि ते जेका आहिनि उहे उमेदवार सिलेक्ट थी विया आहिनि। ऐं उनखां पोइ जेको आहे ज़िले घोटकी में पीपुल्स पार्टी जे मुख़ालफ़त में जेको हिकिड़ो महाज़ जोड़ियो वियो आहे। उनमें NA ते जेको आहे अॻूणो MNA मियां अब्दुल हक उर्फ़ मियां मिठो जेको आहे उहो अची रहियो आहे। PS 18 ते ॿुधायो पियो वञे त मियां अब्दुल हक उर्फ़ मियां मिठे जो फर्ज़ंद जेको आहे मियां रफ़ीक अहमद जेको आहे उहो PS 18 ते जेको आहे आज़ाद उमेदवार तौरु उहो बि फार्म जेको आहे भराए रहियो आहे। बहरहाल NA 198 ऐं PS 18 ते त ॿ उमेदवार उन्हनि जा जेको आहे उहो साम्हूं अची विया आहिनि। बाक़ी PS 19 ते जेको आहे नादर अकमल ख़ान लेगारी ऐं ॿिया 2-3 उमेदवार जेका आहिनि उन्हनि जा इन वक़्तु ताईं नाला फाइनल न थी सघिया आहिनि त कहिड़ा उहे अचनि था। बहरहाल जेका पीपुल्स पार्टी जी मुख़ालफ़त में जेको इतिहाद उठियो आहे उहो तमामु उनमें वॾा वॾा चेहरा जेका आहिनि उहे नज़र अची रहिया आहिनि। ॾिसूं था ज़िले घोटकी में वन साइडेड मुक़ाबिलो थिए थो या मुक़ाबिलो टफ थिए थो इहो त वक़्त खां अॻे चई नथो सघिजे। बहरहाल ख़बर पइजी वेंदी त कंहिं उमेदवार कहिड़ा हुअण कया। ईंदड़ ब्लॉग ताईं ॾींदा इजाज़त।